असांजो जेको आहे ज़ाती प्लाट आहिनि कोई कोन्हे संता आहिनि हर शइ आहे मां धमकियूं मुनीर मलिक नज़ीर वज़ीर ॾींदा आहिनि तव्हांखे मारींदासीं तव्हां घणो घणो काथे क़दम कंदासीं तव्हां वरी तव्हां हिते निभाए न सघंदासीं तो लॾे SP साहब के DSP साहब के मुख़्तियार कारोबार खे महिरबानी करे असांखे इंसाफ़ कयो वञे असांजे जेके कागज़नि में आहिनि असांखे वठी आहियूं वोट UC में जंगल में लॻियूं असां मेंगवाल आहियूं ऐं असांजे प्लाटनि ते मुनीर फ़ौजी जेको आहे कब्ज़ो कयो आहे मुनीर मलिक ऐं दिलावर जो पुटु संदसि ॿाहिरि गॾु नज़ीर मलिक वज़ीर मलिक शेर मलिक ऐं बिरादरी इन्हनि जी असांजो फ़ैसिलो कयो हुयो जंहिंमें जेके 4 माण्हू हुया जंहिंमें माना जेका नूरन मलिक RB मलिक ऐं अलावदायो मलिक इन्हनि जी पंहिंजी बिरादरी फ़ैसिलो करे असांखे ख़िलाफ़ मारे बशीर मलिक जेको आहे ॾेई असांखे जेको हक़ उन्हनि वठाए ॾिनो उनखां बावजूदि उहे असांखे फसिया आहिनि कब्ज़ो करे आहिनि असां मुख़्तियार कार खे चऊं था SP खे चऊं था कि असांखे हक़ ॾिनो वञे जेको आहे कानूनी कार्रवाई उन्हनि ते कई वञे असांखे पंहिंजो हक़ ॾियनि असां सां वॾो नाक़ कयो आहे हिननि वॾो असां ज़ुल्म कयो आहे छो असां मुंड लागू वेठा आहियूं 7 पीढ़ी असांजी हिते गुज़री वई आहे असांजा वॾा हितूजा आहिनि हर चीज़ असांखे प्लाट जेका असांजा संता आहिनि असांजी इराज़ी आहे माना 14,199 फुट आहे वञे ऐं IG सिंध खे असां रिक्वेस्ट करूं था असां महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे मियां रफ़ीक अहमद ॾे वियासीं उनजो ख़त वठी आया आहियूं पाड़े में हिकु ई भाउ बर्दी ॾिसंदा पिया असां चयो उहो फ़ैसिलो करे असांजो उन ते फ़ैसिले ते उन जे ख़त ते उहे न आया आहिनि वरी सरदार मीर शहरियार ख़ान MP ॾे असां विया आहियूं उन असांखे ख़त लिखी ॾिनो उन ख़त ते बि इहे न आया आहिनि असां ॻोठ जा जेके ई मोज़िज़ माण्हू आहिनि असां उन्हनि खे अपील कयूं उहे बि इन्हनि ॾे विया आहिनि पर इहे कंहिंजी बि न मञनि था सम्झे इहे वञनि पंहिंजी दहशतगर्दी करनि था पंहिंजी ॾाढाई ॾेखारे तूं असांजो कंदा वे छा कुझु न करे सघंदा आहियो असांजी संता आहिनि असांजो कब्ज़ो हुयो असांजी हर शइ हुई असांजे माना तमामु माना धमकियूं मौत मार ॾेई करे असांखे जेको आहे बरगलाइनि था ऐं असांखे हक़ु ॾिनो वञे असां कानूनी कार्रवाई करे असांखे पंहिंजो इंसाफ़ ॾिनो वञे मां ॿिन्हिनि पार्टियुनि खे रिक्वेस्ट करां थो असांजा 2 भाउ आहिनि इहे थोरे मसइलनि ते सुठी ॻाल्हि न आहे ज़मीन अॼु आहिनि सुभाणे न आहिनि उन खां पोइ इंसान खे जॾहिं मौत ईंदी आहे इहा ई ख़बर न मिलंदी आहे त प्लाट मिलंदो असांखे जॻह जो या न मिलंदो असां 2 धुरनि खे वरी बि वेनिती कंदा आहियूं पाण में भाउ आहिनि वॾा पाण में हिते ई रहिया आहिनि इन्हनि जा पाण में वॾा जेके आहिनि शादियूं गमियूं पाण में रहिया वरी बि मां इन्हनि 2 खे रिक्वेस्ट कयां थो त पाण में बिरादरी में वेही करे इन मसइलो महिरबानी करे मसइलो हल कयो